अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहिनि दोस्तों। अॼु जे हिन वीडियो मां तव्हांखे सिंधी मशहूरु अदाकार ज़ुल्फ़िकार बुर्दी उर्फ़ पत्थर दोना ड्रामे जो मशहूरु अदाकार रईस मित्तल ख़ान जी कहाणी ॿुधाइण वारो आहियां त अदाकार ज़ुल्फ़िकार बुर्दी कॾहिं किथे पैदा थियो, सिंधी शोबज़ में कहिड़ा सरअंजाम ॾिनई। दोस्तों तव्हांखे हिकु गुज़ारिश कंदो, जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे लाइक न कयो त वीडियो खे लाइक कयो, ऐं जेकॾहिं तव्हां पहिरियों दफ़ा मुंहिंजे यूट्यूब चैनल ते आया आहियो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां तव्हांजो को बि ख़र्चु न थींदो, तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी। दोस्तों अचो त अदाकार ज़ुल्फ़िकार बुर्दी उर्फ़ रईस मित्तल ख़ान जी ज़िंदगी ते नज़र विझूं। दोस्तों सिंधी मशहूरु अदाकार ज़ुल्फ़िकार बुर्दी उर्फ़ रईस मित्तल ख़ान मार्च 1972 ईस्वी में ज़िले खैरपुर जे नंढे शहर पीरवसण में जनमु वरितो। ज़ुल्फ़िकार बुर्दी फ़न जी शुरूआति 1990 ईस्वी वारे ॾहाके में रेडियो ऐं स्टेज ड्रामनि मां कई। बाद में जॾहिं सिंधी टीवी चैनल KTN आयो त हिन KTN ते कमु करणु शुरू कयो। KTN जे मशहूरु ड्रामा सीरियल पत्थर दुनिया में हिन रईस मित्तल ख़ान तौरु किरदारु अदा कयो। पत्थर दुनिया ड्रामे ज़ुल्फ़िकार बुर्दी खे शोहरत जे आसमान ताईं पहुचायो आहे। उन करे अॼु ताईं पूरे सिंध अंदरि ज़ुल्फ़िकार बुर्दी बदिरां पत्थर दुनिया ड्रामे वारे नाले रईस मित्तल ख़ान जे नाले सां पूरी सिंध अंदरि मशहूरु आहे। पत्थर दुनिया ड्रामे खां पोइ ज़ुल्फ़िकार बुर्दी KTN ते केतिरा ई मशहूरु सीरियल कया आहिनि, जिन मां पंहिंजा परावा, कंडनि जी सेज, कारो सिज, बाज़बान, कॾहिं त मिलंदासीं, सोप सीरियल, कॾहिं त सिजु उभिरंदो, जियापे जो जंग समेत ॿिया केतिरे ड्रामा शामिल आहिनि। ज़ुल्फ़िकार बुर्दी KTN खां अलावा सिंध टीवी ऐं धरती टीवी जे ड्रामनि में पिणु कमु करे चुको आहे, जिन मां सिंध टीवी ते मशहूरु ड्रामा सीरियल मिटी जा माण्हू ऐं धरती टीवी चैनल ते ॾाढनि जो ॾेह समेत ॿिया शामिल आहिनि। दोस्तों ज़ुल्फ़िकार बुर्दी केतिरनि ई फिल्मनि में पिणु कमु करे चुको आहे। ज़ुल्फ़िकार बुर्दी पहिरीं सिंधी टेली फिल्म दहशत में कमु कयो। टेली फिल्म दहशत जी शानदार कामयाबी बैदि ज़ुल्फ़िकार बुर्दी केतिरा ई फिल्म कया, जिन में ढोलण जानी, दरिया ख़ान, मीर ख़ान, टेली फिल्म दरिया ख़ान समेत हिन केतिरा ई हिट टेली फिल्मनि में कमु करे चुको आहे। ज़ुल्फ़िकार बुर्दी खे चइनि ॿारनि जो औलाद आहे, जंहिंमें 2 नियाणियूं ऐं 2 पुट आहिनि। ज़ुल्फ़िकार बुर्दी तमामु मशहूरु अदाकार आहे, हिन वक़्तु खैरपुर मीरस में रिहाइश पज़ीर आहे। दोस्तों उम्मीद कयां थो त अदाकार ज़ुल्फ़िकार बुर्दी उर्फ़ रईस मित्तल ख़ान जी ज़िंदगी बाबति मुकमिल स्टोरी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। स्टोरी पसंदि अचण ते वीडियो खे लाइक कयो, ऐं जेकॾहिं तव्हां हिन वक़्तु असांजी यूट्यूब चैनल सिंध जी मालूमात खे सब्सक्राइब न कयो त चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कंदा। हिन वीडियो बाबति कमेंट ज़रिए पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। मिलंदासीं कंहिं ॿिए नई वीडियो में, हिन वक़्तु ख़ुदा हाफ़िज़।